हे अदा फलाने जो मुरीद, हे फलाने जो मुरीद हो चलो मुझो पीर जोर, हो चलो मुझो पीर जोर। हेडे काछे में व्यासी उते गाल पिया कने त मियां नसीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह, मियां नसीर मोहम्मद जो मुरीद हुजे हिकिड़ो मशहूरी, ॿियो वरी फ़कीर पियो सदाए मां पीर गफ़ारी जो मुरीद आहियां। आखे मेरा पीर जोर है, मियां जोर है से हो वरी नसीर मेरा पीर गफ़ारी गफ़ारी है। आखे भला इवे पे करेंदे हूं जो आजमाज पे करेंदे हूं, तू अपनी खत्ती भी घत बाह विच, मैं अपनी लोई भी घतेंदा। जे तेरा पीर जोर होसी तो तेरी बच वेसी, जे मेरा जोर होसी तो मेरी खत्ती बच वेसी। से कोड़ के दिनो बाहे हाने उन जी खत्ती मियां साईं वारी है, मुरीद जी खत्ती हुजे 1000 रुपए जी, हिन जी लोई हुजे टुंग टुंग फाटल। हाणे तुझो पीर जोर होजे मुझो पीर जोर साईं बाहे दिनो, जे तू भी विझ पंहिंजी खत्ती ऐं मां भी लोई थो विझां साईं, विधऊं जो त ॿिन्ही जी सड़ी हुन जी खत्ती सड़ी वई, हुन जी लोई सड़ी वई। आखे यार अस मेरा पीर भी कामिल, तेरा पीर भी कामिल, असां बड़ा कलामो कितो से। ते पीर बिना दे भले, असां अपना अपना नुकसान आप कितो से। हाने भेट लगी पिया, हो चे मुझो पीर जोर, हो चे मुझो पीर जोर। अरे पीर जेके सुन्नी हिन या रसूल अल्लाह चवण वारा, सब असांजे अखियुनि जो नूर, सब असांजे सिर जो ताज। अहले सुन्नत जो हर पीर, हर मशाइख, हर शेख तरीक़त अहले सुन्नत या रसूल अल्लाह चवण वारो चव त असांजो साईं आहे, असांजो साईं आहे। तफरीक न पैदा कयो। हाणे अदा हे पंजो आहे साईं मशहूरी साहब वारी जमात जो जलसो आहे, हिन में मां न वेंदुसि। हे करमियुनि जो जलसो आहे, हिन में मां न वेंदुसि। हे साईं किबला साईं सैयद आशिक अली शाह जी जमात जो जलसो आहे, हिन में मां न वेंदुसि। अरे जे स्टेज ते सभु गॾिजी वेहनि त दुश्मननि जा हियांव न सड़नि। कादरी, नक्शबंदी, सहरवर्दी, चिश्ती, शाज़ली, कलंदरी सब हिकड़ी स्टेज ते वेठा हुजन, हिकड़े जलसे में या रसूल अल्लाह चवण वारा सब गॾु हुजन। कीअं थो भाई या ठरे या न ठरे? मोमिननि जो या ठरे, हुननि जो या। ओ मुनकिर मदनीअ जा, ओ तू कच्छ में कुरान खणी, तू कच्छ में कुरान खणी, तू कच्छ में कुरान खणी, एडा कूड़ा कसम न खणो। ओ मुनकिर मदनीअ जा, हाणे एडो मगज़ न हणो। यारी का यको रोकी, खणी कांग हिलाल कयई। यारी का यको रोकी, खणी कांग हिलाल कयई। चवी खैर खां कीन घुरो, पर पिनण में तू हणो खणो। चवी खैर खां कीन घुरो, पर पिनण में तू हणो खणो। शाम जो हिकिड़ी फोन आई, चई मूं ते वाह भी सभई गॾिया आहिनि, चवनि दादा इनखे अंदर कयो जेल में। अरे छो? जे केॾी महिल साईं मुफ्ती अब्दुल रहीम जो जलसो थो कराए, केॾी महिल अल्लामा दाहिरी जो जलसो थो कराए, केॾी महिल दिलबर साईं जो जलसो थो कराए। असांजा माण्हू जेके आहिनि देवबंदी से वरी बरेलवी थींदा था। चइजे मूं ते सॼी फोर्स कढी आया त विझोसि हिनखे जेल में, जो हे असांजे मज़हब वारा माण्हू फिटाईंदो थो वञे। मूं चयो बाबा घबराए न, असीं सभु तोसां गॾु आहियूं। तो ते आंगुर खणंदा, इंशाअल्लाह उहो हथ ई गॾु न हूंदो। ओ सुन्नी
पाण में इत्तेहाद पैदा कयो, मोहब्बत पैदा कयो। मुझा पिरी प्यारा हाणे खुतबे जे मसले के अचे जो वरतो अथन अञा मौलवी साहबन जी दिल नथी ठरे। खुदा दा बाना 100 आलिमन जी फतवा जारी थी चुकी है। 100 आलिम सुन्नी आई, आशिके रसूल आई, महबूब जी मोहब्बत जी दावा करने वारो आई। लफ्ज़ त ॾिसो केड़ा है। असा के हजरत अल्लामा गुलाम रसूल जतोई रहमतुल्लाह अलैह न उन सा इख्तिलाफ आ, न के बे आलिम सा इख्तिलाफ आ। सुन्नी आलिम के सा भी इख्तिलाफ ना है, इख्तिलाफ आ लफ्ज़न सा। हजरत आदम के सरे मोगो तड़जी वियो बेफरमान, ये लफ्ज़ सुठा है। बुधायो तो सही न, ये लफ्ज़ सुठा है। मलाइकत मरजातिंगा बेशरम, ये लफ्ज़ सुठा है। हक जी गाल फतवा उलमा जी जारी थी चुकी है। हेतरन सिंध जा चोटी जा आलिम उन्हनि जने फतवा जारी कई आ। मां हिकड़ो फकीर त न आहियां, मूंखे गारियूं ॾे, भली 10 गारियूं ॾे, 100 गारियूं ॾे, 8 पन्ना लिखिया अथई, 20 पन्ना लिखो, मुंहिंजे तरफ़ां तोखे माफ़ी आहे। न को तोखे मां जवाब ॾींदुसि, न को बदिलो वठंदुसि, वरी बि जे मिले त हथ जोड़ींदो मां अॻियो। मूंखे तोसां को बि इख़्तिलाफ़ न आहे। हाँ इल्मी जवाब दे, गारियूं न दे, इल्मी जवाब दे। जे मां गलत आहियां तू साबित कर त हजरत आदम के मोगो चवण जायज़ आ। कुरान मुताबिक, हदीस मुताबिक हजरत आदम के मोगो सॾण जायज़ आ। दलील दे, मूंखे भी मञाए, 100 आलमन के भी मञाए, पोइ असां पंहिंजी ॻाल्हि तो हथ खणंदासीं। तू दलील दे, तू साबित कर त मलाइकन के बेशरम सॾण जायज़ आहे। ये लफ्ज़ सही है, दलील दे न। बाकी गार ॾियण यो को सुन्नन जो कम त कोने। हुस्न इखलाक जेको मदीने वारे साईं सेखारियो, जंहिंजी तालीम उतम्मिम बा मकारिमिल अखलाक जेला मदीने वारा साईं आया, उहो मकारिम इखलाक इहो त न आहे जेको असां अॼु हथ कयो।